सिंध जी सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पिचूहो चयो आहे त असांजे मुआशरे में ॿारनि जी पैदाइश बाबति सिहत जे मामलनि ते ॻाल्हाइण खे मुनासिब नाहे सम्झो वेंदो। कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जूं शागिर्दियाणियूं बि इन खां पासो कनि थियूं, जॾहिं त इन हवाले सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। कराची जे निजी यूनिवर्सिटी में सेमिनार खे ख़िताब कंदे सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पिचूहो जो चवणु हो त जिंसी रिप्रोडक्टिव हेल्थ राइट्स बाबति हाणे माण्हुनि ॻाल्हाइण शुरू कयो आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे। इन सां आगाही पैदा थींदी। हुन चयो त आबादी वधंदी पई वञे, इन जो असर वसीलनि ते पइजी रहियो आहे ऐं फूड सिक्योरिटी ऐं इकनॉमीअ जा मसला थी रहिया आहिनि, जॾहिं त बेरोज़गारी वधी रही आहे। हमल ज़ाया कराइण जे हवाले सां हुन चयो त अबॉर्शन जो कानून मौजूदु आहे। माउ जी ज़िंदगी खे ख़तरो हुजे त अबॉर्शन जाइज़ आहे, ॿी सूरत में इन जी इजाज़त न आहे। हुन ॿुधायो त हमल रोकण जा तरीक़ेकार बि मौजूदु आहिनि ऐं दवाऊं बि मौजूदु आहिनि। इन लाइ अबॉर्शन जी नोयत ई न अचणु घुर्जे। संदसि चवणु हो त 18 सालनि जी उमिरि खां अॻु शादी न थियण बाबति कानून मौजूदु आहे। हुन डॉक्टरनि जी खोट जो ज़िक्र कंदे फैमिली प्लानिंग ऐं अबॉर्शन जे तरीक़ेकारनि बाबति आगाही ते ज़ोर ॾिनो। सिहत वारी वज़ीर जो चवणु हो त सिंध में डॉक्टरनि जी वॾी खोट आहे। सूबे में 7,500 माण्हुनि लाइ हिकु डॉक्टर मौजूदु आहे, जॾहिं त असांखे 1500 माण्हुनि लाइ हिकु डॉक्टर घुर्बल आहे।